ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 4/12/2025। और मेरा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था तव्हांखे हाणे बाप द्वारा दिव्य दृष्टि मिली आहे। हुन दिव्य दृष्टि सां ई तव्हां आत्मा ऐं परमात्मा खे ॾिसी सघंदा आहियो। प्रश्न: ड्रामा जे कंहिं राज खे सम्झण वारा कहिड़ी राय कंहिंखे बि न ॾींदा। उत्तर आहे जो सम्झंदा आहिनि कि ड्रामा में जो पास्ट थिए उहो को एक्यूरेट रिपीट थींदो। उहो कॾहिं कंहिंखे भक्ति छॾण जी राय न ॾींदा। जॾहिं हुननि जी बुद्धि में ज्ञान सुठी रीति वेंदो, सम्झंदा असां त आत्मा आहियूं, असांखे ॿेहद जे बाप सां वरसो वठिणो आहे। जॾहिं बेहद बाप जे बाप जी पहचान थी वेंदी त हद जी ॻाल्हियूं स्वतः ई ख़तमु थी वेंदियूं आहिनि। ओम शांति। पंहिंजी आत्मा जे स्वधर्म में वेठा आहियो न। रूहानी बाप रूहानी ॿारनि सां पुछंदा आहिनि, छो जो इहे त ॿार ई ॼाणंदा आहिनि कि हिकु ई बेहद जो बाप आहे जंहिंखे रूह चइबो आहे। सिर्फ़ु उन्हनि खे सुप्रीम चइबो आहे। सुप्रीम रूह या परमात्मा चईंदा आहिनि। परमात्मा आहे ज़रूरु, ईअं न चईंदा कि परमात्मा आहे ई न। परमात्मा माना परमात्मा। इहे बि सम्झायो आहे, मुंझण न खपे। छो जो 5000 वर्ष पहिरियों बि इहो ज्ञान तव्हां ॿुधियो हुयो न। आत्मा ई ॿुधंदी आहे। आत्मा ॾाढी सूक्ष्म नंढी आहे। एतिरा आहिनि जो एतिरी नंढी आहे जो इन अखियुनि सां बि ॾेखारे में न ॾींदी आहे। अहिड़ो कोई मनुष्य न हूंदो जंहिं आत्मा खे इन अखियुनि सां ॾिठो हूंदो। ॾिसण में ईंदी आहे परंतु दिव्य दृष्टि सां, सो बि ड्रामा प्लान अनुसार। अच्छा सम्झो कोई खे आत्मा जो साक्षात्कार थींदो। जीअं ॿी चीज़ ॾिसण में ईंदी आहे, भक्ति मार्ग में बि कुझु साक्षात्कार थींदो आहे त इन अखियुनि सां ई उहा दिव्य दृष्टि मिलंदी आहे जंहिंसां चैतन्य में ॾिसंदा आहियूं। आत्मा खे ज्ञान चक्षु मिलंदा आहिनि जंहिंसां ॾिसी सघंदा आहिनि, परंतु ध्यान में भक्ति मार्ग में ॾाढी भक्ति कंदा आहिनि तॾहिं साक्षात्कार थींदो आहे। जीअं मीरा खे साक्षात्कार थियो, डांस कंदी हुई, वैकुंठ में वई। 500-600 वर्ष ई त थिया आहिनि मीरा खे। उन समय वैकुंठ थोरी हुयो। जो पास्ट थियो उहो दिव्य दृष्टि सां ॾिसंदा रहंदा आहिनि। जॾहिं ॾाढी भक्ति कंदा आहिनि, हिकदमि भक्तिमय थी वेंदा आहिनि, तॾहिं दीदार थींदो आहे। परंतु उन्हनि सां मुक्ति त मिली न सघंदी, है न। भले दीदार थिए लेकिन उन सां मुक्ति न मिली सघंदी आहे, है न। हाणे हिते बाबा चईंदा आहिनि अगरि तव्हांखे कुझु ॾेखारिजे, जीअं ब्रह्मा बाबा खे साक्षात्कार थियो, लेकिन ब्रह्मा बाबा खे बि पुरुषार्थ करिणो पियो न, है न। त ईअं ई बाबा चईंदा आहिनि कि उन्हनि खे कोई मुक्ति थोरी मिली, मुक्ति जीवन मुक्ति जो थोरी मिलियो उन्हनि खे। मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो भक्ति खां बिल्कुलु अलॻि आहे। भक्ति में केतिरा ढेर मंदर आहिनि। शिव जा लिंग रखंदा आहिनि, वॾो लिंग बि रखंदा आहिनि, नंढो बि रखंदा आहिनि। हाणे ही त ॿार ॼाणंदा आहिनि जीअं आत्मा आहे वैसे परमपिता परमात्मा आहे। साईं सभिनि जो हिकु ई आहे। जीअं बाप हूअं ॿार। आत्मा ई सभु भाव आहिनि। आत्मा हिन शरीर में ईंदी आहे पाठ वॼाइण। इहा सम्झण जी ॻाल्हि आहे। इहे कोई भक्ति मार्ग जी दंत कथाऊं न आहिनि। ज्ञान मार्ग जी ॻाल्हियूं सिर्फ़ु हिकु बाप ई सम्झाईंदा आहिनि। पहिरियों सम्झाइण वारो बेहद जो बाप निराकारी आहे न। उन्हनि जे लाइ पूरी रीति कोई सम्झी न सघंदो, है न। पहिरियों सम्झाइण वारो बेहद जो बाप निराकार आहे। उन्हनि खे पूरी रीति कोई बि सम्झी न सघंदा आहिनि। बाबा खे चईंदा आहिनि उहो त सर्वव्यापी आहे। ज्ञान मार्ग जी ॻाल्हियूं सिर्फ़ु हिकु बाबा ई सम्झाईंदा आहिनि। पहिरियों सम्झाइण वारो बेहद जो बाप ई निराकार आहे। उन्हनि जे लाइ पूरी रीति कोई सम्झी न सघंदा आहिनि। चईंदा आहिनि उहो त सर्वव्यापी आहे। उहो कोई राइट न आहे। इहे कोई राइट न आहे। बाप खे पुकारंदा आहिनि, ॾाढो प्यार सां सॾु कंदा आहिनि। चईंदा आहिनि बाबा तव्हां जॾहिं ईंदव त असां तव्हां ते वारी वेंदासीं। मुंहिंजो त तव्हां ॿियो न कोई त ज़रूरु उन्हनि खे
त ज़रूरु उन्हनि खे यादि करिणो पए न। उहो ख़ुदि बि चईंदा आहिनि, है न। त जॾहिं असां भक्ति मार्ग में चईंदा आयासीं त उन्हनि खे यादि करिणो पए। उहो ख़ुदि बि चईंदा आहिनि, हे ॿार आत्मा सां ई ॻाल्हाईंदा आहिनि, इनखे रूहानी नॉलेज चइबो आहे। ॻाइबो बि आहे न, आत्मा परमात्मा अलॻि रहिबो का। इहो बि हिसाबु ॿुधायो आहे। ॾाढो काल सां तव्हां आत्माऊं अलॻि रहंदा आहियो, जो ही पोइ हिन समय बाप वटि आया आहियो वरी खां पंहिंजो राजयोग सिखणु। इहे टीचर सर्वेंट आहे न। टीचर हमेशह ओबीडियंट सर्वेंट हूंदा आहिनि। बाबा बि चईंदा आहिनि, असां त सभु ॿारनि जो सर्वेंट आहियूं। तव्हां केतिरो हुजूर सां सॾु आहियो, हे पतित पावन बाबा अचो असांखे अची करे पावन ठाहियो। सभु भक्तियूं आहिनि, चईंदा आहिनि, हे भॻवानु अचो असांखे वरी खां पावन ठाहियो। पावन दुनिया स्वर्ग खे, पतित दुनिया नर्क खे चइबो आहे। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। इहा नॉलेज अथवा गॉड फादरली वर्ल्ड यूनिवर्सिटी आहे। इन जी एम ऑब्जेक्ट आहे मनुष्य खां देवता ठहिणु। ॿार निश्चय कंदा आहिनि, असांखे इहे थियणो आहे। जेके निश्चय ई न थींदो उहे स्कूल में वेंदा छा, हा। जेके निश्चय ई न थींदो उहो स्कूल में वेंदा। एम ऑब्जेक्ट त बुद्धि में आहे। असां बैरिस्टर व डॉक्टर ठहींदा त पढ़ंदा न। अगरि निश्चय ई न हूंदो त ईंदा ई न। तव्हांखे निश्चय आहे असां मनुष्य खां देवता, नर खां नारायण ठहींदासीं। ये सच्ची सच्ची सत्यनारायण जी कथा, ये सच्ची सच्ची नर सां नारायण ठहिण जी कथा आहे। बाबा चवनि था वास्तव में ये पढ़ाई आहे, परंतु इन्हनि खे कथा छो चईंदा आहिनि, छो जो 5000 वर्ष पहिरियों बि ॿुधी हुई न, पास्ट थी वई न, पास्ट खे कथा चइबो आहे। इहे नर सां नारायण ठहिण जी शिक्षा आहे। ॿार दिलि सां सम्झंदा आहिनि, नई दुनिया में देवता, पुराणी दुनिया में मनुष्य रहंदा आहिनि। देवताउनि में जो गुण आहिनि उहे मनुष्य में न आहिनि, इन करे उन्हनि खे देवता चइबो आहे। मनुष्य देवताउनि जे अॻियां नमन कंदा आहिनि। तव्हां सर्वगुण संपन्न आहियो, पोइ पंहिंजे खे चईंदा आहिनि असां नीच पापी आहियूं। मनुष्य ई चईंदा आहिनि देवी देवताउनि खे, मनुष्य ई चईंदा आहिनि देवताउनि खे त न चईंदा, देवताउनि खे त न चईंदा न, है न। त ख़ुदि खे ई चईंदा आहिनि मनुष्य। देवता त सतयुग में आहे, कलयुग में त न हूंदा न। अॼुकल्ह त सभिनि खे श्री श्री चई ॾींदा आहिनि। श्री माना श्रेष्ठ, श्रेष्ठ ते श्रेष्ठ, श्री श्री सभिनि खे श्री श्री चईंदा आहिनि। श्री माना श्रेष्ठ। सर्वश्रेष्ठ त भॻवान ई ठाहे सघंदा आहिनि न। विश्रेष्ठ देवता सतयुग में हुया। हिन समय कोई मनुष्य श्रेष्ठ आहे ई न। तव्हां ॿार हाणे बेहद जो संन्यास कंदा आहियो। तव्हां ॼाणंदा इहे पुराणी दुनिया ख़त्मु थियणी आहे, हिन करे हिन सभिनि सां वैराग्य अचिणो खपे। उहे त हठयोगी सन्यासी आहिनि, घर बार छॾे निकिरी वेंदा आहिनि, पोइ अची करे महलनि में वेहींदा आहिनि। न त कुटिया ते कोई ख़र्चो थोरी आहे, कुझु बि न। एकांत जे लाइ कुटिया में वेहणो हूंदो आहे, न महलनि में। बाक़ी बाबा जी बि कुटिया ठहियल आहे न, बाबा जी बि कुटिया ठहियल आहे। कुटिया में सभु सुख हूंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे पुरुषारथ करे मनुष्य खां देवता ठहिणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो ड्रामा में जो कुझु पास थी वियो उहो पोइ एक्यूरेट रिपीट थींदो। इन करे कंहिंखे बि अहिड़ी राय न ॾियणी आहे की भक्ति छॾो। जॾहिं ज्ञान बुद्धि में अची वेंदो त सम्झदा असां आत्मा आहियूं। असांखे हाणे त बेहद जे बाप सां वरसो वठिणो आहे, हा। त सम्झदा असां त आत्मा आहियूं। असांखे हाणे त बेहद जे बाप सां वरसो वठिणो आहे, बेहद जे बाप सां वरसो वठिणो आहे। बेहद जो बाप जी जॾहिं पहचान थींदी त पोइ हद जी ॻाल्हियूं ख़तमु थी वेंदियूं। बाबा चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे सिर्फ़ु बुद्धि जो योग बाप सां लॻाइणो आहे।
शरीर निर्वाह जे लाइ कर्म बि करणो आहे न। शरीर निर्वाह जे लाइ कर्म बि करणो आहे। जीअं भक्ति में बि कोई ॾाढे नौदा भक्ति कंदा आहिनि न, नियम सां रोज़ वञी करे दर्शन कंदा आहिनि। देहदारियुनि वटि बि वञिणो वेंदा आहिनि। उहो सभु जिस्मानी यात्रा हूंदी आहे, है न। त बाबा चवनि था सिर्फ़ु बुद्धि योग बाप सां लॻाइणो, सिर्फ़ु बुद्धि योग असांखे बाप सां लॻाइणो। शरीर निर्वाह जे लाइ कर्म बि करणो आहे। जे भक्ति में बि कोई ॾाढी नौदा भक्ति कंदा आहिनि, नियम सां रोज़ वञी करे दर्शन कंदा आहिनि, देहदारियुनि वटि बि वेंदा आहिनि, सभु आहे जिस्मानी यात्रा। भक्ति मार्ग में केतिरा धक्का खाइणा पवंदा आहिनि, हिते कुझु बि धक्का न खाइबो। ईंदा आहिनि त सम्झाइण लाइ विहारिबो आहे, बाक़ी यादि जे लाइ कोई हिकु जॻह वेही थोरी रहणो आहे। भक्ति मार्ग में कोई कृष्ण जो भॻत हूंदो त ईअं हलंदे फिरंदे श्री कृष्ण खे यादि न करे सघंदा। इन करे जो पढ़िया लिखा माण्हू आहिनि, मनुष्य आहिनि, उहे चवंदा आहिनि श्री कृष्ण जो चित्र घर में रखियो आहे, पोइ तव्हां मंदरनि में छो वेंदा आहियो। श्री कृष्ण जे चित्र जी पूजा तव्हां किथे बि करे सघंदा आहियो न। अच्छा, चित्र न रखो, यादि कंदा रहो। हिकु बार चीज ॾिठी पोइ त यादि ईंदी रहंदी आहे न। तव्हांखे बि यही चवंदा आहिनि शिव बाबा खे त तव्हां घर में वेही न यादि करे सघंदा आहियो। ये त नई ॻाल्हि आहे। शिव बाबा खे कोई बि ॼाणंदा न आहिनि, नाम रूप देश काल खे ॼाणंदा ई न आहिनि। चई ॾींदा आहिनि सर्वव्यापी आहे। आत्मा खे परमात्मा त न चइबो न, आत्मा खे बाप जी यादि ईंदी आहे न। परंतु बाप खे ॼाणंदा ई न आहिनि त सम्झाइणो पए सत रोज़ पोइ रेजगारी पॉइंट्स बि सम्झाए बि जी बाप जे बारे में ॼाणंदा ई न आहिनि। बाप ज्ञान जो सागर आहे, केतिरे समय खां ॿुधंदा आया आहियो, छो जी नॉलेज आहे न। सम्झंदा आहियो असांखे मनुष्य खां देवता ठहिण जी नॉलेज मिलंदी आहे। बाबा चवंदा आहिनि तव्हांखे नई गुहे ॻाल्हियूं ॿुधाईंदो। मुरली तव्हांखे न मिलंदी आहे त तव्हां केतिरो चिलाईंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि तव्हां बाप खे यादि करो। मुरली पढ़ंदा आहियो पोइ बि भुलिजी वेंदा आहियो। पर त यादि करिणो पए कि मां आत्मा अहिड़ी नंढी बिंदी आहे, आत्मा खे बि ॼाणणो आहे। चवंदा आहिनि मुंहिंजी आत्मा निकिरी ॿिए में प्रवेश थी। असां आत्मा ई जनम मरण वठंदा आहियूं, जनम वठंदे पद थी विया आहियूं, अपवित्र थिया आहियूं न। पहिरियों तव्हां पवित्र गृहस्थ धर्म हुयो, धर्म में तव्हांजो गृहस्थ धर्म हुयो। लक्ष्मी नारायण ॿई पवित्र हुया न, पोइ ॿई ई अपवित्र ठहिया। पोइ ॿई पवित्र थींदा त छा अपवित्र खां पवित्र ठहिया? त ॿई पवित्र हूंदा आहिनि, पोइ त छा अपवित्र खां पवित्र ठहिया या पवित्र जन्म वरितो? पोइ ॿई ई अपवित्र ठहिया। पोइ ॿई पवित्र हूंदा आहिनि त छा अपवित्र खां पवित्र ठहिया या पवित्र जन्म वरितो? बाबा बि सम्झाईंदा आहिनि कीअं तव्हां पवित्र हुयो। पर कीअं ठहिया? पोइ वामार्ग में वञण सां अपवित्र थिया। पुजारी खां अपवित्र, पूज्य खां पवित्र चईंदासीं न। सॼे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी तव्हांजी बुद्धि में आहे। केरु राज्य कंदो हुयो, कीअं उन्हनि खे राज्य मिलियो, इहे तव्हां ॼाणंदा आहियो, ॿियो कोई न ॼाणंदो। तव्हां वटि बि अॻियां इहा नॉलेज रचता ऐं रचना खे जे आदि मध्य अंत जी न हुई। गोया तव्हां नास्तिक हुयो, न ॼाणंदा हुयो न। नास्तिक थियण सां केतिरो दुखी ठही वेंदा आहिनि।
हाणे तव्हां हिते आया आहियो, इहे देवता ठहिण, पहिरियों तव्हांखे नॉलेज न हुई, तव्हां रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा ई न हुयो। त रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे न ॼाणण वारा नास्तिक आहिनि। नास्तिक ठहिण सां दुखी थी वेंदा आहिनि। हाणे तव्हां हिते आया आहियो इहे देवता ठहिण, हुते केतिरो सुख हूंदो न। दैवी गुण बि हिते धारण करणा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा जी औलाद भाउ भेण ठहिया। क्रिमिनल दृष्टि वञणी न खपे, इन में आहे महिनत। अखियूं ॾाढी क्रिमिनल हूंदियूं आहिनि, सभु अंगनि में क्रिमिनल आहिनि इहे अखियूं। अखियुनि सां ई बाबा बि दृष्टि वेंदा आहिनि, अखियुनि सां ई विकारी दृष्टि बि वेंदी आहे। अधु कलाकु क्रिमिनल, अधु कलाकु सिविल रहंदी, सत्संग में क्रिमिनल न हूंदी। अखियूं क्रिमिनल आहिनि त असुर कहलाइनि। बाप ख़ुदि चवंदा आहिनि, मां परे दुनिया में ईंदो आहियां त पतित ठहियो न, है न। मां ईंदो परे दुनिया में त पतित ठहिया, उन्हनि खे पावन ठाहिणो आहे। मनुष्य त चवंदा आहिनि इहे पंहिंजे खे भॻवानु कहलाईंदा आहिनि। झाड़ में ॾिसी हिकदमि तमो प्रधान दुनिया जे अंत में बीठा आहिनि, पोइ उहे ई तपस्या था करनि। लक्ष्मी नारायण, सत्युग में लक्ष्मी नारायण जी डिनाइस्टी हलंदी आहे। संवत हिन लक्ष्मी नारायण खां ॻणंदासीं। इन करे बाबा चवंदा आहिनि लक्ष्मी नारायण जो राज्य ॾेखारींदा आहे त लिखो 1200 वर्ष खां पोइ त्रेता ईंदो आहे। शास्त्रनि में लिखियो आहे लाखों वर्ष। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। ब्रह्मा जी राति अधु कलाकु, ब्रह्मा जो ॾींहुं अधु कलाकु। इहे ॻाल्हियूं बाबा ई वेही सम्झाईंदा आहिनि। पोइ बि चवंदा आहिनि मिठे मिठे ॿार, पंहिंजे खे आत्मा सम्झो। इहे सभु ॻाल्हियूं बाबा ई वेही असांखे सम्झाईंदा आहिनि, है न। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। ब्रह्मा जी राति अधु कलाकु, ब्रह्मा जो ॾींहुं अधु कलाकु। इहे ॻाल्हियूं बाबा ई वेही सम्झाईंदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि मिठे मिठे ॿार, पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। उन्हनि खे यादि कंदे कंदे तव्हां पावन थी वेंदव। कंहिंखे बाबा खे यादि कंदे कंदे पोइ अंत मते सुगति थी वेंदी। बाबा हीअं न चवंदा आहिनि हिते वेही रहो। सर्विस पर ॿारनि खे त विहारंदा न, सेंटर म्यूज़ियम आदि खोलंदा रहंदा आहिनि। केतिरनि खे निमंत्रण पाड़ींदा आहिनि, अची करे गॉडली बर्थ राइट विश्व जी बादशाही वठो। त तव्हां बाप जा ॿार आहियो। बाप आहिनि स्वर्ग जा रचयिता, त तव्हांखे बि स्वर्ग जो वरसो हुजिणो खपे न। बाबा आहिनि स्वर्ग जा रचयिता, त बाबा असांजा बाप आहिनि, त उहे चीज़ ठाहींदा त असांखे वरसो मिलंदो। बाबा चवंदा आहिनि हिकु बार स्वर्ग जी स्थापना करणु ईंदो आहे। हिकु ई दुनिया आहे जंहिंजो चक्र फिरंदो रहंदो आहे। मनुष्य जी त अनेक मतियूं आहिनि, अनेक ॻाल्हियूं आहिनि, अनेक मतियूं, अनेक ॻाल्हियूं। मत मतांतर केतिरा आहिनि। हिनखे चइबो आहे अद्वैत मत। झाड़ केतिरो वॾो आहे, झाड़ केतिरो वॾो आहे, पोइ टालियूं निकिरंदियूं आहिनि। केतिरा धर्म फैलियल आहिनि। पहिरियों त हिकु मत हिकु राज्य, सॼे विश्व ते हिननि जो राज्य हुयो। इहे बि हाणे तव्हांखे मालूम आहे। असां ई विश्व जा मालिक हुयासीं, पोइ 84 जन्म भोगी कंगाल थिया आहिनि। हाणे तव्हां काल ते जीत पाईंदा आहियो। हुते कॾहिं अकाले मृत्यु न थींदी आहे। हिते त ॾिसो वेठे वेठे अकाले मृत्यु थींदी रहंदी आहे। चारों तरफ़ मौत ई मौत आहे। हुते हीअं न थींदो, पूरी एज लाइफ हलंदी आहे। भारत में प्योरिटी, पीस, प्रॉस्पेरिटी हुई, है न। हुते हीअं न थींदो आहे, पूरी एज लाइफ हलंदी आहे, पूरी 150। हिन खे विच में छॾे। भारत में प्योरिटी, पीस, प्रॉस्पेरिटी हुई। 150 वर्ष एवरेज आयु हुई। हाणे केतिरी आयु रहंदी आहे। ईश्वर तव्हांखे योग सेखारींदा आहिनि त तव्हांखे योगेश्वर चवंदा आहिनि। हुते थोरी चवंदा हिन समय तव्हां योगेश्वर आहियो, तव्हांखे ईश्वर राजयोग सेखारीनि था।
पोइ छो सेखारीनि था राजयोग? राजेश्वर राजेश्वरी ठहिण लाइ। हाणे तव्हां ज्ञानेश्वर आहियो, पोइ तव्हां राजेश्वर अर्थात राजाउनि जो बि राजा ठहींदा। अच्छा, मीठी मीठी सिके रहंदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार: अखियुनि खे सिविल ठाहिण जी महिनत करणी आहे। बुद्धि में सुधार रहे असां प्रजापिता ब्रह्मा जा ॿार भाउ भेण आहियूं। क्रिमिनल दृष्टि रखी न सघंदा आहियूं। असां सभु केरु आहियूं? भाउ भेण आहियूं। आत्मा आत्मा भाव आहे, देह सां भाउ भेण। शरीर निर्वाह अर्थ कर्म कंदे बुद्धि जो योग हिकु बाप सां लॻाइणो। हद जी सभु ॻाल्हियूं छॾे बेहद जे बाप खे यादि करिणो आहे। बेहद जो सन्यासी ठहिणो। शरीर निर्वाह अर्थ कर्म कंदे हुए बुद्धि जो योग हिकु बाप सां लॻायो। बुद्धि जो योग हिकु बाप सां लॻल हुजे। हद जी सभु ॻाल्हियूं छॾे बेहद जे बाप खे यादि करिणो। बेहद जो सन्यासी ठहिणो। हद जी सभु ॻाल्हियूं छॾे बेहद जे बाप खे यादि करिणो आहे। बेहद जो सन्यासी ठहिणो आहे। वरदान: बाबा शब्द जी स्मृति सां कारण के निवारण में परिवर्तन करण वारा सदा अचल अडोल ठहो। कोई बि परिस्थिति जो भल हलचल वारी हुजे, लेकिन बाबा चयो अचल थी वियासीं। जॾहिं परिस्थिति जे चिंतन में हली वेंदा आहियो त मुश्किल जो अनुभव कंदा आहियो। अगरि कारण जे बजाए निवारण में हली वञो त कारण ई निवारण ठही वेंदो। छो जी मास्टर सर्वशक्तिवान आहे न। ब्राह्मणनि जे आगे परिस्थितियूं चीटी समान बि न आहे। ब्राह्मणनि जे अॻियां परिस्थितियूं चीटी समान बि न आहिनि। सिर्फ़ु छा थियो छो थियो इहे सोचण जे बजाए इहे सोचो जो थियो हुन में कल्याण ई कल्याण आहे, सेवा समायल आहे। फल रूप सर्कमस्टेंसिस जो आहे, लेकिन समायल सेवा आहे। हिन रूप सां ॾिसो त सदा अचल अडोल रहंदा। स्लोगन आहे: हिकु बाप जे प्रभाव में रहण वारी आत्मा कंहिंजे बि प्रभाव में न अची सघंदी आहे। ॿिए कंहिंजे प्रभाव में न अची सघंदी आहे। अव्यक्त इशारो: कर्मातीत स्थिति खे प्राप्त करण लाइ सदा साक्षी ठही कार्य करो। साक्षी अर्थात सदा न्यारा ऐं सर्व जा प्यारा। प्यारी स्थिति में रही कर्म करण वारी अलौकिक आत्मा, अलौकिक अनुभूति करण वारी, अलौकिक जीवन श्रेष्ठ जीवन वारी आत्मा आहियां। अलौकिक अनुभूति करण वारी, अलौकिक जीवन, है ना। अलौकिक अनुभूति करण वारी, अलौकिक जीवन श्रेष्ठ जीवन ठाहिण वारी आत्मा आहे। श्रेष्ठ जीवन ठाहिण वारी आत्मा आहे। ये नशो रहे। कर्म कंदे हुए ये अभ्यास वधाईंदा रहो त कर्मातीत स्थिति खे प्राप्त करे वठो। कहिड़ो अभ्यास करिणो आहे? साक्षी स्थिति में स्थित थी करे यादि रहो कि मां सदा न्यारी ऐं प्यारी स्थिति में रही करे हर कर्म करण वारी अलौकिक आत्मा आहियां। अलौकिक अनुभूति कराइण वारी, अलौकिक जीवन श्रेष्ठ जीवन ठाहिण वारी आत्मा आहियां। त कर्मातीत स्थिति प्राप्त करे वठंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।